थिया रसीला रहमान से सगर सौहीन जे आयूं तिनी खे वाधायूं वसाल जूं सुर यमन कल्याण दास्तान पंजूं बैत नंबर 19 रसालो शावाणी। हाणे अचूं था ओखनि अल्फाज़नि जी मानाइनि ते। रसीला वाहिद थींदो रसीलो। रसीला माना रस भरियल, राज़ी, ख़ुशि, पहुतल। रहमान अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। इसम सिफ़ाती माना रहम कंदड़, बाज कंदड़, बाजारे ख़ुदा, महिरबान मालिक। सगर अरबी लफ़्ज़ सग़र मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे सोड़ो पेचरो, सरद, रस्तो, वाट, दग। सौहीन इहो मज़दर थींदो सूहण माना ॻोल्हणु, जांचणु, ॾिसणु, लहणु। सौहीन माना ॻोल्हीन, जांचीन, ॾिसनि। वाधायूं वाहिद थींदो वाधाई। वाधायूं माना मुबारकूं, खीरूं, ख़ुशख़बरूं। वसाल अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे, वसल मां वरितल आहे, माना गॾिजणु, मिलणु, मुलाक़ात, मेल, मेलाप। हाणे अचूं था सिटवार सम्झाणी ते। थिया रसीला रहमान से सगर सौहीन जे उहे महबूब सां मिलिया, मक़सदु माणियाऊं जेके गस जी ॻोल्हा में हुआ, यानी जिन उन पेचरे जो पतो लहण लाइ पे पतोड़ियो। आयूं तिनी खे वाधायूं वसाल जूं, उन्हनि खे मंज़िल माणण जूं मुबारकूं मिलियूं, यानी उन्हनि खे महबूब सां मेलाप जूं वाधायूं नसीब थियूं। हक़ लतीफ़ सच लतीफ़।